नाज़िन थी त रोडवे जो घर अंदर बाहि लगण करे ॿ ॿारड़ा सड़ी फोत थी विया आहिनि। अन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अज़हर मेमन। जी अज़हर, छा अपडेट साईं? जी नाज़िन, जीअं त सीता रोड भरिसां ॻोठ हासिल चांडियो में घर अंदरि रखियल पलाल खे ओचितो बाहि लॻी हुई, जॾहिं त पलाल जे भरिसां ॿ ॿारड़ा 5 साला दुआ धी इलियास चांडियो ऐं 6 साला बिलावल पुट आसिफ चांडियो पाण में सॻा सोट हुआ। हुते रांदि जे दौरान जेको पलाल खे बाहि लॻी वई, जॾहिं त जेको आहे हुनजे रड़ण खां पोइ जेको आहे वारसनि जेको आहे हुनखे जेको आहे बचाइण जी कोशिशि कई, पर जेको आहे जेसीं ताईं बाहि जेको आहे आसमान सां ॻाल्हियूं करे रही पलाल खे लॻियल बाहि विसाइण खे जेको आहे देरि थियण करे जेको आहे ॿई ॿारड़ा सड़ी फोत थी विया। जॾहिं त वारसनि पारां मौक़फ़ ॾियण ते हुननि मेराठी सां ॻाल्हाईंदे चयो त असां जेको आहे टाउन अमले खे इतला ॾियण बावजूद बि हींअर ताईं फायर ब्रिगेड न आहे पहुती। जॾहिं त मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त जॾहिं त हिन वाक़े खां पोइ घर में सोग वारी सूरत लाइ घर में को रहमत आहे। जी अज़हर, अवां जी महिरबानी।